अस्सलामुअलैकुम माहौलियाती प्रोग्राम साई सतह धरती साण करे आया प्रोग्राम जी मेज़बान ही प्रोग्राम अवांजी ख़िदमत में पेश करे रहियो आहे अली अकबर नूर जो रईस अहमद ख़ान साधो असां सां गॾु फ़नी मुआविनत कंदो मौज़ सामीन माहौलियाती प्रोग्राम आहे माहौलियात बाबति हूअं ई असां ॻाल्हियूं कंदा रहंदा आहियूं पर पहिरीं ज़िक्र जेको अॼु कंदासीं उहो कंदासीं रहमत लिल आलमीन जंहिंजे लाइ तव्हांखे ख़बर आहे त रबियुल अवल जो जॾहिं ही बाबरकत महीनो शुरू थिए थो त हर घर में ख़ुशी जा जहिड़ा चराग ॿरियो वञनि हर घर में रोशनी थी वेंदी आहे ख़ुशियूं मतिलबु शुरू थी वेंदियूं आहिनि ऐं छो न थियनि इहे ख़ुशियूं छो न थियनि इहे रोशनियूं त आकाए दो जहां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश जा ॾींहं आहिनि पैदाइश जो महीनो आहे ऐं असां मुस्लमाननि जे लाइ त इन खां वधीक आउं सम्झां थी का ॿी ईद कोन्हे तो इनखे बिल्कुलु ख़ुशी सां ऐं ईद खां बि वधीक असांखे मल्हाइणु घुरिजे ऐं न्याय ते इज़त ऐं एतिराम सां असांखे घुरिजे त असां पंहिंजे नबी पाक जा जेके कौल आहिनि जेके उन्हनि जी अमल आहे ज़िंदगी जो उन ते अमल करण जी कोशिशि कंदा कयूं जेके उन्हनि जा असां को ॾे त उन्हनि ते हलूं ऐं बाक़ी इन खां वधीक मूंखां वधीक अव्हांखे बि ॼाण हूंदी त रहमत लिल आलमीन जंहिंजे लाइ ही काइनात ख़लकी वई आहे ही काइनात में जेको हुस्न आहे उहो पंहिंजे रब पाक पंहिंजे प्यारे महबूब जे सदके असांखे बख़्शियो आहे ऐं हीअं असां ते जेके महिरबानियूं आहिनि ऐं जेका बि का आफ़त अचे थी जेकॾहिं उहा टरी थी वञे त उहा बि असां यकीननि मुस्लमान जॾहिं हथु खणंदा आहियूं पंहिंजे रब जे अॻियां ॿाॾाईंदा आहियूं त अलाह साईं असां त उहो मुश्किलूं परे कंदो आहे त ज़ाहिर आहे असां वसीलो त पंहिंजे नबी पाक खे ई ठाहींदा आहियूं अलाह साईं सभिनी ते रहम करे पंहिंजो ऐं दुआनि में ज़रूरु यादि रखंदा कयो बिल्कुलु तव्हां बि असांखे पंहिंजी दुआनि में यादि हूंदा आहियो माहौलियाती प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं अव्हांजा ख़त बि असांखे मिलियल आहिनि माहौलियात जे हवाले सां तहरीरूं जेके आहिनि अव्हांजो मुंहिंजे साम्हूं मौजूदु आहिनि ऐं इन खां अलावा हिकिड़ो अव्हांखे आफ़ान कलाम बि ॿुधाईंदासीं उहो बि बिल्कुलु असां वटि मौजूदु आहे पर उनखां पहिरीं कुझु ख़त जेके आहिनि से उन्हनि खे शामिलु करे मूंखे ख़ुशी थींदी आहे जॾहिं आउं अव्हांजा ख़त ॾिसंदी आहियां त तव्हां में बि केतिरी मतिलबु सुजाॻी थी आहे वणनि पोखण जे बारे में ऐं के ॿुधी तव्हां पाण लिखंदा आहियो पंहिंजे प्रोग्रामनि में त अॼु अव्हांजो प्रोग्राम ॿुधी करे असां तमामु घणी जेका आहे असां में जागरता पैदा थी आहे ऐं असां कोशिशि कंदा आहियूं त उन ते अमल कयूं वधि खां वधि वण पोखियूं ॻोठ हाजी खंडरू मरी काठड़ी खां हाजी अलवरायो मरी फ़कीर हुसैन बख़्श मरी ऐं मीर नवाज़ वापारी जो असांखे तफ़सीली ख़त मिलियो आहे हिननि बि गदलाण या आलूदगी जे बारे में असांखे माहौलियाती हवाले सां ख़त लिखी मोकिलियो आहे ऐं तफ़सीली ख़त लिखियो अथनि लिखनि था त धरती जे माहौल में जॾहिं ज़हरीलनि मादनि जो ज़रिए ग़िलाज़त फैलिजे थी तॾहिं इन करे इंसान जी जेका सिहत आहे ज़िंदगीअ जी बहितर मयार या कुदरती जेको सरिश्तनि जी कारकर्दगी आहे सा ख़राब थी वेंदी आहे इन करे असांखे घुरिजे त माहौल खे असां बहितर बनाइण जे लाइ वधि खां वधि वण पोखियूं माहौल में हानिकार जेके तब्दीलियूं आहिनि उहे असांखे ख़तमु करणु घुरिजनि वधि खां वधि वण पोखे ऐं वधीक हिननि लिखियो आहे त आलूदा माहौल खां बचण जे लाइ ॿी बि वण ज़रूरी आहिनि बाक़ी तव्हां लिखियो आहे त कारखाननि मां जेको धुओं आहे उहो ख़ारिज थींदो आहे ऐं जेको गटर जो पाणी आहे उन सां बि माहौल ख़राबु थिए थो ख़तरनाक ज़हरीला जेके मादा आहिनि से मोटर गाॾियुनि या कारखाननि मां निकिरंदड़ धुअनि सां गैसूं इहे मतिलबु की तव्हां लिखियो आहे माहौल जे लाइ इंतिहाई मुज़र आहिनि बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे ऐं असां चाहियूं कोशिशि कयूं त घटि में घटि इहो जेको असांजे वस में हुजे उन ते अमल कंदे इन्हनि ॻाल्हियुनि खे असां पाण बि थोरो ख़तमु करण जी कोशिशि कंदासीं त करे सघंदासीं बाक़ी ॿिए किथे जेकॾहिं भाड़े वेहंदासीं त पोइ मुश्किल थोरो थी थो पए ऐं आउं सम्झां थी इन सभिनी ॻाल्हियुनि खां बचण जे लाइ वणनि पोखण वारी जेका मुहिम आहे उन में वधि खां वधि हिसो वठो वण पोखियो ऐं सफ़ाई सुथराई जो ख़ासि ख़्यालु रखियो तव्हां ख़त लिखियो तव्हांजी महिरबानी मीरपुर भटोरे खां मोहम्मद यूसुफ खत्री दानिश यूसुफ खत्री ताबिश यूसुफ खत्री अबू मेमन असांखे ख़त लिखियो आहे हिन लिखियो आहे त माहौलियात जी आलूदगी अॼुकल्ह समूरी दुनिया लाइ हिकु वॾो मसइलो आहे पाकिस्तान में इन अहम मसइले जे हल लाइ भरपूर कोशिशि करे रहियो आहे वज़ीर आज़म पाकिस्तान इन लाइ पूरे मुल्क में
10 अरब वण पोखण जो प्लान जोड़ियो आहे। इन मंसूबे जी कामयाबी सां असांजो मुल्क सरसब्ज़ ऐं ग्रीन थी वेंदो इंशाअल्लाह। त बिल्कुलु मोहम्मद यूसुफ खत्री, अबू मेमण, दानिश ऐं ताबिश, तव्हांजूं दुआऊं असांजूं दुआऊं असांजे मुल्क खे बिल्कुलु सरसब्ज़ ऐं शादाब कंदियूं। तव्हां ख़त लिखियो, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। प्रोग्राम साई सतह बिधरती रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियोज़ मां पेश कयो पियो वञे। असांखे ख़त त खोड़ मिलिया आहिनि, पर आउं चाहींदी आहियां सभिनी ख़तनि खे शामिलु करे। जेकॾहिं कुझु ख़त रहिजी वञनि त उहे वरी ॿिए हफ़्ते शामिलु थींदा आहिनि। ॻोठ गुलाम हुसैन जलालाणी खां नाज़ फ़क़ीर मोहम्मद जलालाणी, महबूब नाज़ जलालाणी, मुख़्तियार नाज़ जलालाणी, अर्ज़ु असलम जलालाणी ऐं सैयद शरीफ़ अली शाह जो ख़त मिलियो आहे। हिन लिखियो आहे त वधीक वणनि में असांजी ख़ुशहाली आहे ऐं असांजो अवलीन ऐं अहम फ़र्ज़ु इहो आहे त वण पोखे उन्हनि जी सार संभाल लहूं। ऐं तव्हां वधीक लिखो था त वण ख़ुशहालीअ जो पैगाम ॾियनि था। असांखे घुरिजे त वधि में वधि वण पोखियूं। नाज़ फ़क़ीर मोहम्मद जलालाणी ऐं साथियुनि जो पैगाम अवां ताईं पहुतो। हाणे इहो त असां सभिनी ते डिपेंड करे थो त असां केतिरा वण पोखूं था ऐं वणनि जी अहमियत खे केतिरो सम्झूं था। ऐं ॻोठ बीर शेर मोहम्मद ख़ान तालपुर खां मीर अलयार ख़ान तालपुर लिखनि था, बहितरीन अंदाज़ में प्रोग्राम करण ते मुबारको। ख़ैर मुबारको अदा। जेकॾहिं तव्हां तहरीर लिखो आहे का माहौल जे हवाले सां त अॼु उहा बि शामिलु थी वञे हा। शहर बेराणी खां मौला बख़्श मरी जो ख़त मिलियो आहे। लिखनि था त सलामत जो अदा अला अव्हांखे बि सलामत लिखे ऐं वधीक लिखियो अथनि अर्ज़ त माहौल बाबति ॻाल्हियूं तव्हां कंदियूं आहियो, इन लाइ असां दिलि सां ॿुधंदा आहियूं। बाक़ी तव्हां वधीक लिखियो आहे त सामाइन जूं माहौल बाबति तहरीरूं बि असां जूं मनपसंदि तहरीरूं हूंदियूं आहिनि ऐं असां सभिनी खे मुबारकूं ॾींदासीं त उहे माहौल बाबति एतिरी ॼाण रखनि था। ऐं तव्हां सिलसिले माहौलियाती क्विज़ जे बारे में चयो आहे। बिल्कुलु अदा तव्हांजो असां इन ॻाल्हि ते अमल कंदे इनशाला अॼोके प्रोग्राम में ई अव्हांखे माहौलियाती क्विज़ जो सुवालु ॾींदसि। तव्हां नोट करे वठंदा ऐं उनजो जवाबु ॾियारे मोकिलिजो त वरी ईंदड़ हफ़्ते अव्हांजा ख़त शामिलु कंदासीं। टंडे अलयार खां बशीर गुल सुमरो, सिकंदर अली सुमरो, वफ़ा अब्दुल्ला जरवार, शहज़ादो अली रज़ा सुमरो, महबूब अली ख़ासि खेली लिखनि था त ख़ुशकिस्मत आहियूं, असां वॾा ख़ुशि नसीब आहियूं जो रब साईं असांखे पंहिंजी हिन साई सताबे असांखे हिन साई सताबी वतन जी मिटी ऐं पंहिंजो जेको अणटुट रिश्तो ॻंढे हुनजे सावनि बाग़नि गुलनि ऐं मेवनि सां रंगे छॾियो आहे, जंहिंजे वणनि जी छांव में असां सुकून सां वेहंदा आहियूं ऐं महसूसु कंदा आहियूं त अलाह जूं केतिरियूं रहमतूं आहिनि असां ते ऐं हिन धरतीअ ते ई सरसब्ज़ ऐं शादाब वण ॾिसी असांजे दिलि मां दुआऊं निकिरंदियूं आहिनि। अदा बशीर गुल सुमरो, तव्हां ख़त लिखियो, तव्हांजी महिरबानी। तव्हांजी जेका तहरीर हुई साम्हूं सभिनी ताईं पहुचाई। ॻोठ जुमो ख़ान कलोई खां चाकर ख़ान कलोई, ताजू ख़ान कलोई, अली शेर ख़ान कलोई तव्हां लिखियो आहे त वण पोखियो, वण जो वढिजणु जेको आहे सो बंदि कयो ऐं जेको वण वढे थो उहो हिकिड़ो वॾो ॾोह थो करे ऐं माहौल खे साफ़ु सुथिरो बिल्कुलु रखियो। ऐं वण उहा शइ आहे जंहिं ते पखी बि वेही मिठड़ियूं ॿोलियूं कंदा आहिनि ऐं वणनि जो अहसासु करियो, वणनि जो वढिजणु बंदि करियो। हिननि जो स्लोगन आहे चाकर ख़ान कलोई जो। अदा तव्हां ख़त लिखियो, तव्हांजी महिरबानी। ॻोठ बिलू पंवर खां मोहम्मद यूसुफ पंवर, मुनीर अहमद पंवर, सरीर अहमद पंवर ऐं अमीर अहमद पंवर जो ख़त मिलियो। हिननि बि लिखियो आहे त अदी वण जेके आहिनि से कुदरत जी तरफ़ां अनमोल तोहफ़ो आहिनि। वणनि मां अनेक फ़ाइदा आहिनि। सभ खां वॾो फ़ाइदो आहे त वण माहौल मां कार्बन डाइऑक्साइड जज़्ब कनि था ऐं मोट में माहौल खे ऑक्सीजन फ़राहम कनि था। इन लाइ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वधि खां वधि वण पोखणु घुरिजनि त जीअं माहौल मां आलूदगीअ खे ख़तमु करे सघिजे। मोहम्मद यूसुफ पंवर, अव्हांजो ख़ूबसूरत मैसेज, ख़ूबसूरत पैगाम मूं सभिनी ताईं रसायो रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे माइक्रोफोन वसीले ऐं यकीननि इन ते सभु अमल कंदा। एम इब्राहिम राजड़ ॻोठ खंभरे खां लिखनि था त अव्हांजो प्रोग्राम शौक़ सां ॿुधंदा आहियूं ऐं ख़त बि लिखंदा आहियूं। अदा सभ खां पहिरीं त इहो अव्हां सभिनी ॻाल्हियुनि खां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि अव्हांखे चवंदसि त हीउ प्रोग्राम अव्हांजो आहे ऐं जेकॾहिं अव्हां हिन में शामिलु थींदा पंहिंजी तहरीरुनि ज़रिए त अञा बि असांखे वधीक ख़ुशी थींदी। असीं त पेश कंदा आहियूं, अव्हांजे लाइ ॻाल्हाईंदा आहियूं, जेको कुझु अव्हां लिखी मोकिलींदा आहियो। अव्हां लिखियो आहे त आउं ख़त बि लिखंदो आहियां, बिल्कुलु अव्हांजा ख़त असांखे मौसूलु थींदा आहिनि। ऐं अव्हां लिखियो आहे त हिन प्रोग्राम मां माहौल बाबति जेको आहे सो सवाल वारो जेको सिलसिलो आहे उनखे ॿीहर शुरू करियो ऐं प्रोग्राम अञा बि बहितरु थींदो। इन लाइ सवाल वारो बिल्कुलु ॻोठ खंभरे जा एम इब्राहिम राजड़ ऐं जीअं मूं मौला बख़्श मारी खे बि चयो आहे त अॼोके प्रोग्राम जे लाइ तयारु रहो त ऐं थी सघे थो हिकिड़ो अॼु सवाल नोट करायां अव्हांखे ऐं अव्हां हुनजो जवाबु पोइ मूंखे जल्दी लिखी मोकिले ॾिजो। ऐं
असांखे ख़त खोड़ सारा मिलिया आहिनि। ॻोठ नबीसर रोड खां मास्तर हबीबुल्ला ख़ासि खेली, मोहम्मद अली ख़ासि खेली, वफ़ा हाजी ख़ान ख़ासि खेली, सिकंदर अली ख़ासि खेली, ग़ुलाम दस्तगीर ख़ासि खेली। तव्हां लिखियो आहे त साई सताबी धरती हिकु वाहिद प्रोग्राम आहे जंहिंमें वणनि पोखण जी सुजाॻी असांखे ॾिनी वेंदी आहे ऐं वाक़ई माण्हू इन ॻाल्हि ते अमल करे ऐं घणे खां घणा वण पोखे ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त करे त मुल्क जेको आहे सो असांजो सरसब्ज़ थी वेंदो हलियो ऐं सोन सरी की धरती आहे, असांजी हिन जो क़दुरु कयूं। बिल्कुलु अदा मास्तर हबीबुल्ला ख़ासि खेली तव्हांजो मैसेज बि असां सभिनी ताईं पहुचायो। शहर पंगरीअ खां अली नवाज़ मेमूण, लाला नबील अली मेमूण, नईम अली मेमूण ऐं एम इस्फ़हान मेमूण, नोमान अली मेमूण ऐं नदीम राजा मेमूण जो ख़त मिलियो आहे। तव्हां बि ख़त में लिखियो आहे त अॼु असां ख़त लिखी मोकिलींदा आहियूं, पर असांजे ख़तनि खे अव्हां जेको आहे सो शामिलु कॾहिं कंदा आहियो ऐं कॾहिं कोन कंदा आहियो। बाक़ी अॼु गुज़िरियल प्रोग्रामनि खां अॻु प्रोग्राम में अव्हां तमामु बहितरीनु जेको आहे सो अंदाज़ में असां इहे मसाला खयां हुआ कुझु इन वणनि जे बारे में ऐं असांखे तमामु घणा पसंदि आया। वॾा मसाला इहे ई हूंदा आहिनि त ॿेला जेके आहिनि से ख़तमु कया विया आहिनि, त ॿेलनि खे ॿीहर पोखण वारी जेका हुकूमती ऐलान कयो वियो आहे। जेकॾहिं ॿीहर ॿेला लॻनि था ऐं इहे वण शुरू थींदा त वरी असांजी अञा बि जेको इहे आफ़तूं अचनि थियूं जीअं सैलाबी आहिनि या ॿियूं कहिड़ियूं परेशानियूं आहिनि, त घटि में घटि असां इन्हनि ॿेलनि जे करे ई उन्हनि खां महफ़ूज़ बि रही सघूं था। तव्हां ख़त लिखियो, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। अली नवाज़ मेमूण दा तव्हांजे ख़त जो इंतज़ारु रहंदो असांखे। ॿियो ख़त बि लिखी जल्दी मोकिलिजो। शहर नवाब शाह खां मीर अमान अल्लाह बिरोही, हिज़्ब जान बिरोही, अमीर बख़्श चांडियो, मोहम्मद हनीफ़ रिंद हिननि ख़त लिखियो आहे। लिखंदा प्रोग्राम साई सताबी धरती वॾे चाह ऐं शौक़ सां ॿुधंदा आहियूं ऐं ख़त बि लिखंदा आहियूं। हिन प्रोग्राम में माहौल में गदिलाइण जे बारे में मालूमात ॾींदा आहियो, बेहद असांखे इहा पसंदि आहे। ऐं लिखनि था त सिंध जे अंदरि शुगर मिलुनि जो जेको गंदो पाणी आहे सो सिम नालनि में छोड़ कंदा आहिनि। उन्हनि में ॿाहिराड़ीअ जे मालवंद माण्हू जेके आहिनि उन्हनि जो चौपायो माल मरियो थो वञे। महिरबानी करे इंतिज़ामिया खे इन तरफ़ ध्यानु ॾियारियो वञे। अदा असां बिल्कुलु हिन प्रोग्राम जे ज़रिए हिन माइक्रोफोन जे वसीले पंहिंजी इहा कोशिशि कंदासीं त ॻाल्हि जेका आहे अव्हांजी उहा जेके वास्तेदार आहिनि उन्हनि ताईं पहुचे। घटि में घटि हू ईअं न कनि त जीअं माल वीचारे खे को नुक़सानु पहुचे ऐं पाणी ज़ाहिर माल आहे, उन्हनि खे उन बि लॻे थी पींदा पवंदा, इन करे ईअं न हुअणु घुरिजे। शहर जाम साहब का सीनियर रेलवे जमादार मोहम्मद यूसुफ सरदारी, शेर फ़कीर ॾाहिरी, मेवो फ़कीर ॾाहिरी ऐं इन्हनि सां गॾु ॿिया बि दोस्त आहिनि। निज़ाम ख़ान ज़रदारी बि आहे ऐं वली मोहम्मद महर। हिननि बि लिखियो आहे त असां वण जेके आहिनि से असां वण सियारो अचण वारो आहे ऐं असांजा माण्हू हिन वक़्तु वणनि खे वढे रहिया आहिनि। ईअं न करणु घुरिजे, वणनि जी हिफ़ाज़त करणु घुरिजे। महिरबानी करे वणनि खे वढणु बंदि कयो ऐं छाकाणि त जेकॾहिं वण वढींदासीं त असांखे गर्मियुनि में पोइ ॾाढी तकलीफ़ थींदी आहे ऐं वण वढण सां माहौल जेको आहे सो सुठो न लॻंदो आहे। ऐं वण वधीक हिननि लिखियो आहे त असां वॾी तादाद में वण पोखिया आहिनि पंहिंजे घर में, पंहिंजे उताक जे साम्हूं ऐं अलाह करे त इहे वॾा थियनि त पोइ असां वणनि जे हेठां वेहियूं। सीनियर रेलवे जमादार मोहम्मद यूसुफ ज़रदारी अदा तव्हांजो ख़त बि असांखे पहुतो, असां बि शामिलु कयो। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। कोटड़ी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद ख़ान चांडियो, मोहम्मद यूनुस चांडियो, दिलबर हुसैन चांडियो ऐं ख़ादिम हुसैन सूफ़ी फ़कीर चांडियो बि लिखनि था त अॼु असां वणनि जे बारे में अव्हांखे तहरीरूं लिखी मोकिलींदा आहियो, असांजा ख़त तव्हां शामिलु कंदा आहियो। असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। वण असां पोखिया आहिनि ऐं वणनि जी छांव हेठां वेही जॾहिं असां पखियुनि जो ॿोलियूं ॿुधंदा आहियूं त अव्हांखे बि दुआऊं ॾींदा आहियूं ऐं लख शुक्र अदा कंदा आहियूं उन रब जा जंहिं अहिड़ी ख़ूबसूरत काइनात जेका आहे ख़लकी आहे ऐं उन असां सरसब्ज़ ऐं शादाब पंहिंजी धरतीअ खे ॾिसणु चाहियूं था। बिल्कुलु अदा मोहम्मद ख़ान चांडियो तव्हां सही लिखियो आहे। तव्हांजो ख़त मिलियो, असां तव्हांजो तहरीर पंहिंजे ॿुधंदड़नि ताईं पहुचाई ऐं तव्हांजी तमामु घणी महिरबानी। ख़त अञा बि कुझु आहिनि पर आउं चाहींदसि त रईस अहमद खे हिकिड़ो कलाम अव्हांजा ऐं असां गॾिजी ॿुधूं। ऐं थोरी साई वठां, हुन खां पोइ अव्हांजा ख़त शामिलु कंदासीं। वञ मदीने मंगणा, वञ मदीने मंगणा, तूं तखियूं पेर करे मियां जित माण की मोहम्मद जाम जी पी झरकियो जोत करे जलो पसी जान बजो नए सैने न ठरे
ओ फिर तुम पैर भरे कज ज़ियारत ज़ों कज़ा ओ मुनारा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा मीरा जा अज कया ओठन इशारा अज कया ओठन इशारा हू मुनारा मीरा जा हू मुनारा हू काफलो पेड़ो करीबन के करीब ओ बस जबल क्या जी जियारा बस जबल क्या जी ओ बस जबल क्या जी जियारा हू मुनारा मीरा जा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा मीरा जा अज कया ओठन इशारा अज कया ओठन इशारा हू मुनारा मीरा हू मुनारा ओ जिया सुवन लोब में सितारा जिया सुवन लोब में सितारा हू मुनारा मीरा जा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा मीरा जा अज कया ओठन इशारा अज कया ओठन इशारा हू मुनारा मीरा जा हू मुनारा अज त अहमद चाखन कर ओ ईद अंदर ईद अज त अहमद चाखन के ईद अंदर ईद ओ चूंड सन बागो बहारा चूंड सन बागो बहारा चूंड सन बागो बहारा हू मुनारा मीरा जा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा मीरा जा अज कया ओठन इशारा अज कया ओठन इशारा हू मुनारा मीरा जा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा मीरा जा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा हू मुगया ओठन इशारा हू मुनारा मीरा जा हू मुनारा हू मुनारा अपनी बारी आने पर कोविड-19 वैक्सीन लगवाएं कोविड-19 बारी आने पर वैक्सीन लगवाएं ये पैगाम आलमी इदारा सेहत पाकिस्तान की तरफ से जारी किया गया है। शोबा सेहत आमा की हिदायत के मुताबिक कोरोना वायरस के बाइस दरपेश सूरत हाल के दौरान भी बच्चों को पोलियो और दीगर अमराज से बचाव के लिए वैक्सीन पिलाना जरूरी है। इससे बच्चों की अमूमी कुव्वत मुदाफियत में इजाफा होता है और उन्हें दूसरी बीमारियां लगने का खदशा भी कम हो जाता है। पोलियो से मुतल्लिक मालूमात के लिए 1166 पर राब्ता करें। पोलियो के कारकुनान तमाम खतरात का सामना करते हुए बच्चों को उम्र भर की माजूरी से महफूज रखने के लिए अपनी जिम्मेदारियां निभा रहे हैं। जिस तरह पोलियो कारकुनान पाकिस्तान के सेहतमंद मुस्तकबिल की तामीर में अपना किरदार अदा कर रहे हैं, वालिदैन से गुजारिश है कि वो भी पोलियो की टीमों से भरपूर ताउन करें और अपने 5 साल तक की उम्र के बच्चों को पोलियो के कतरे पिलवाकर उनके महफूज मुस्तकबिल को यकीनी बनाने में अपना किरदार अदा करें। पोलियो से मुतल्लिक मालूमात के लिए 1166 पर राब्ता करें। पोलियो वर्कर्स की खिदमात को इंतहाई कदर की निगाह से देखा जा रहा है। सारा मुल्क कोरोना वायरस के बाइस इन मुश्किल हालात में भी आपके जज्बा इंसानियत और फराइज की अदायगी पर आपका शुक्रगुजार है।
पूरी कौम इस फर्ज की अदायगी में आपके साथ खड़ी है। इस कड़े वक्त में आपकी ये काविशें मुल्क की नेक नामी और सलामती का बायस बनेंगी और इन्हें हमेशा याद रखा जाएगा। पोलियो से मुतल्लिक मालूमात के लिए 1166 पर राब्ता करें। समीन असांजो प्रोग्राम माहौलियात जे हवाले सां असीं अवांजी ख़िदमत में पेश कंदा आहियूं। असांजे प्रोग्राम खे ॿुधी रहिया आहिनि अकरी शरीफ़ में अली मुराद अजरक वारो ऐं उन्हनि जा गर्भाती, जंहिंमें कनीस फातिमा बि आहे ऐं सबा बि आहे ऐं इन्हनि कुझु ॿिया नाला बि आहिनि, इफ़्तिखार बि आहे। असां इन्हनि सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं जेके नंढड़नि ॿारनि समेत प्रोग्राम ॿुधनि था ऐं ॿार मिठड़ियुनि आवाज़ुनि में चवंदा आहिनि त भाॼी असांखे कूंज ॿुधाईंदा कयो। असांखे कूंज जेका आहे सा तमामु घणो पसंदि आहे। उहे सम्झनि था शायदि कूंज बि आऊं थी ॻायां, पर इहो असल में टाइटल म्यूज़िक आहे बाबा। ऐं तव्हां प्रोग्राम ॿुधो था, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। असांखे खोड़ सारा मैसेज बि मिलंदा आहिनि ऐं कोशिशि कंदी आहियां त हिन प्रोग्राम में ख़त शामिलु कयां, मैसेज शामिलु न कयां, पर जेके असांजा ॿुधंदड़ आहिनि उहे प्रोग्राम ॿुधी रहिया आहिनि त उन्हनि खे थोरी मोट ज़रूरु ॾियणु घुरिजे जेके प्रोग्राम में शामिलु थियणु चाहिनि था। ॻोठ हाजी बहराम ख़ान शहर नज़द जाम साहब खां वफ़ा गुल शेर शहर, शफ़क़त हुसैन शहर ऐं शाहिद हुसैन शहर चवनि था अॼु असां प्रोग्राम ॿुधूं था माहौल बाबति प्रोग्राम अवां तमामु बहितरीनु करे रहिया आहियो त महिरबानी तव्हांजो ई असांखे जेको आहे सो हौसलो आहे जो असां अॼु जेको प्रोग्राम आहे तव्हां ॿुधी रहिया आहियो, असां करे रहिया आहियूं। ऐं दुरेजी बलोचिस्तान खां मोहम्मद यामीन छोटो चए थो आउं बि प्रोग्राम अची ॿुधां पियो, तव्हांजी बि तमामु घणी महिरबानी। घोराड़ो रिंद खां सुहारो अली रिंद, अब्दुल शकूर ऐं अब्दुल शकूर रिंद खां पोइ गुल हसन रिंद आहे। चवनि था त अदी असां बि प्रोग्राम ॿुधूं पिया, बाक़ी असां सां गॾु अलाए ॾिनो अली बख़्श ऐं अली बख़्श रिंद बि शामिलु आहिनि। इन्हनि जा नाला बि ज़रूरु शामिलु कजो, महिरबानी। तव्हां सभिनी जी बात, तव्हां प्रोग्राम ॿुधी रहिया आहियो, महिरबानी तव्हांजी। ऐं असांजे प्रोग्राम खे असांजा खोड़ सारा ॿिया बि सामान ॿुधनि पिया। मसू बोज़दार में अब्दुल सलाम बोज़दार चए थो अदी आउं प्रोग्राम ॿुधंदो आहियां, मैसेज कंदो आहियां, पर मैसेजनि खे कॾहिं शामिलु कंदा आहियो, कॾहिं रहिजी वेंदा आहिनि। हा अब्दुल सलाम कॾहिं कॾहिं रहिजी बि वेंदा आहिनि, इलाही सारे महिरबाननि जा जेके आहिनि से मैसेज रहिजी वेंदा आहिनि। इहो सुभाणे वारे प्रोग्राम में इनशाला ज़िंदगी पे ख़ैर त इंतिख़ाब में अवां सभिनी खे ऐं शामिलु करण जी कोशिशि कंदसि। गोलार्ची में ग़ुलाम रसूल नवाणी चए थो अदी ऐं हर प्रोग्राम शौक़ु ऐं चाह सां ॿुधंदो आहियां, ख़त नथो लिखी सघां, पर तव्हां घटि में घटि मुंहिंजो नालो मैसेज वारो ज़रूरु शामिलु कंदा कयो। ग़ुलाम रसूल नवाणी तव्हां जो बि नालो जेको प्रोग्राम में शामिलु आहे, तव्हांजी महिरबानी। हाणे हीअ ख़त असांखे ॻोठ फ़क़ीर जी खुई खां ग़ुलाम नबी चानियो ऐं पंहिंजे नाले जे अॻियां ॿियो लिखियो अथनि इंजीनियर आहे सजण ख़ान चानियो ऐं तफ़सीली ख़त लिखियो अथनि, माहौल बाबति लिखियो अथनि। लिखनि था त अदी अवां प्रोग्राम साई सताबी धरती वसीले वणनि पोखण बाबति माण्हुनि में वणनि जी अहमियत बाबति जेको शऊर ॾेई रहिया आहियो इहो क़ाबिले तहसीन आहे। अदा मूंखां वधीक तव्हांखे सभिनी खे ऐं माण्हुनि खे शऊर आहे त वण असांजे लाइ केतिरा ज़रूरी आहिनि। असीं त सिर्फ़ु बार बार इहा ॻाल्हि चवंदा आहियूं त तव्हां हुन ते अमल कयो। ऐं तव्हां लिखियो आहे त अॼु जॾहिं सॼी दुनिया इन हिकु नुक़्ते ते मुतफ़िक़ आहे त जेको ज़मीन जो गोलो आहे वणनि ऐं ॿेलनि खां सवाइ बिल्कुलु माहौलियाती गदिलाइण जो शिकार थियो आहे। सो महिरबानी करे अवां हिन प्रोग्राम जे ज़रिए ॼाण माण्हुनि खे जीअं ॾियो था ईअं पहुचाईंदा रहो, बिल्कुलु अदा ॾींदा रहंदासीं। बाक़ी वणनि पोखण जो हिकु रवाजु शुरू थी वियो आहे तव्हांजो प्रोग्राम ॿुधी, जेको क़ाबिले तारीफ़ आहे। हींअर सॼी दुनिया घणे खां घणा वण पोखण ते ज़ोर ॾेई रही आहे ऐं ॾिसो असां हुन खां अॻे ई अदा अव्हांखे सोचो हिन प्रोग्राम खे आउं सम्झां थी 5-6 साल थी विया आहिनि ऐं हर प्रोग्राम में हर हफ़्ते असां इहो ई मैसेज ॾींदा आहियूं त वधि खां वधि वण पोखो। इन अरसे में जेकॾहिं वण पोखजनि हा त तव्हां सोचो किथे वञी लॻनि हा। ऐं वधीक तव्हां लिखियो त हक़ीक़त में ॾिठो वञे त वण धरती जा जेके आहिनि से लाइक़ु फ़र्ज़ंद आहिनि
ऐं वधीक तव्हां हिंगोर जे अली अकबर हिंगोर जे साहब जे शुक्रगुज़ार थिया आहियो त उहो अहिड़ो बहितरीनु प्रोग्राम जेको आहे सो पेश करे थो ऐं मुंहिंजी कंपेयरिंग खे बि साराहियो अथव। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। तव्हां ख़त लिखियो ऐं तफ़सीली ख़त लिखियो। तव्हां ॻोठ फ़क़ीर जी खुई खां ग़ुलाम नबी चानियो ऐं सजन ख़ान चानियो। तव्हांजो हिकु भेरो ॿीहर आउं शुक्रिया अदा कंदसि। हाणे सवाल अव्हांखे नोट कराईंदी थी हलां त जेकॾहिं अव्हां इन जो जवाबु ॾेई सघो त सिधो जवाबु लिखिजो। सही माना जेको जवाबु हुजे उहो लिखी मोकिलियो। तव्हांजा ख़त असीं ज़रूरु शामिलु कंदासीं। सवाल इहो आहे त इहो जेको तूफ़ान गुलाब जे नाले सां अॼुकल्ह ज़ोर शोर सां इन जी तव्हां बि ॿुधो असां बि ॿुधो त पेशन गोई हुई त हिन सां बारिशूं बि थींदियूं ऐं तमामु घणो ज़ाहिर आहे नुक़सान बि थिए आहे या कुझु, पर अलाह जो करम थियो जो इहो तूफ़ान जेको आहे कंहिं ॿियनि मुल्कनि ॾांहुं वधी वियो हलियो ऐं उते वञी उन्हनि जे साहिलनि सां टकरायो। मूंखे उन्हनि मुल्कनि जा नाला लिखी अवां मोकिलियो त जिन मुल्कनि जे साहिलनि सां इहो गुलाब तूफ़ान टकराइजी ख़तमु थियो। ठीकु आहे न। बिल्कुलु आसान सुवालु आहे त इहो तूफ़ान गुलाब जेको हुयो नालो त आउं पाण खे तव्हांखे ॿुधायां पई त गुलाब जे नाले सां हिन तूफ़ान जो नालो हुयो। इहो कहिड़े मुल्कनि जी साहिलनि सां वञी टकराइजी ख़तमु थी वियो हुयो। जेकॾहिं इन जे बारे में अव्हां खां वधीक ॼाण ऐं सुठी तहरीर लिखी मोकिलींदा त उनखे बि आउं ज़रूरु प्रोग्राम में शामिलु कंदसि। माहौल खे असां जेकॾहिं संवारण जे बारे में कोशिशि पाण कंदासीं त ज़रूरु असांजो माहौल जेको आहे सो बहितर थींदो आहे। उनजो हिकिड़ो ई हल आहे त असां वधि खां वधि वण पोखियूं। ईंदड़ हफ़्ते मूंखे अव्हांजी तहरीरुनि जो इंतज़ारु रहंदो। शगुफ़्ता ख़ालिक खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। प्रोग्राम पेश कयो वियो साई सताबी धरती। ये पेशकश हुई अली अकबर हिंगोर जी। असीं अवां सां मुख़ातिब आहियूं रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां। वक़्तु ॿुधाईंदा ॾींहं जा 11 थी रहिया आहिनि। हाणे रेडियो पाकिस्तान तां ख़बरूं ॿुधी सघंदा।